सिंध जो आवाज़ न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कयूं पिया नवाब वली मोहम्मद खां। काज़ी अमन थाणे जे एसएचओ अब्दुल वहीद शेख ऐं नवाब वली मोहम्मद थाणे जे इंचार्ज मुबीन बोयो जी अॻुवाणीअ में ॻोठ अलाए जुड़ियो ज़रदारी ते चढ़ाई करे घोड़ाबाड़ी शहर मां फुर थी वियल ट्रैक्टर बिलारस 510 रिकवर करे ॿ जवाबदार मंठार बोज़दार ऐं शाहनवाज़ ख़ासकिले खे गिरफ़्तार करे वरितो। राब्तो करण ते नवाब वली मोहम्मद पुलिस चौकी इंचार्ज मुबीन बोयो ॿुधायो त ठटे ज़िले में पुलिस स्टेशन घोड़ाबाड़ीअ जे हद मां फुर थी वियल रूसी ट्रैक्टर बिलारस 510 नवाब वली मोहम्मद भरिसां ॻोठ अलाए जुड़ियो ज़रदारीअ मां अलाए जुड़ियो जे घर में कार्रवाई करे रिकवर करायो आहे। इलाइक़े में अमन अमान जी सूरत हाल खे बरक़रार रखण लाइ कंहिं सां बि रिआयत न कई वेंदी ऐं जल्द नवाब वली मोहम्मद ऐं आसपास में थियल चोरियूं वापसि कराए जवाबदार गिरफ़्तार कया वेंदा। रिपोर्ट करे रहिया अरशद अली, सुमरो, सिंध जो आवाज़ न्यूज़, नवाब वली मोहम्मद।